ते असां अॼु ॻाल्हि ॿोल कंदासीं सिहत जो निज़ाम केतिरो ज़रूरी आहे। दुनिया जे अंदरि सिहत जे हवाले सां इंतिहाई अहम क़दम खयां वेंदा आहिनि। जीअं तालीम ज़रूरी आहे मुआशिरे लाइ, ईअं ई उनखां वधीक सिहत जो निज़ाम बि बहितर हुजणु ज़रूरी आहे। सिंध जे अंदरि इस्पतालुनि जो हाल, उन्हनि ते उथंदड़ सवाल, इंतिहाई ॻणती जोगी सूरत हाल। सॼी सिंध जी अगरि नज़र विझूं था, लाड़काणियो, सखर हुजे, जेकवाबाद हुजे, शिकारपुर हुजे, थर हुजे या कराची जो इस्पतालूं हुजनि, इस्पतालुनि जो जेको निज़ाम आहे ऐं अंदरि उन्हनि में जेके सहूलियतुनि जो फुक़दान हुजे, मशीन्स खां वठी उतां जो जेको अमलो आहे उन्हनि जी ग़ैर मौजूदगी, इंतिहाई तमामु वॾा सवाल आहिनि। अरबे रुपयनि जी बजट आहे, उन बजट बावजूद बि तमामु घणो माण्हू सिहत जे हवाले सां भोॻे थो। असां अॼु फोकस कंदासीं सीता रोड जी रूरल हेल्थ सेंटर जेकी हॉस्पिटल आहे, सरकारी इस्पताल जंहिंखे आम लफ़्ज़नि में चइजे थो, उन जी हालति इंतिहाई ॻणती जोगी आहे। केतिरनि ई सालनि खां वठी केतिरा ई साल उनखे वॾो अरसो गुज़री चुको आहे, उहो इस्पताल मौजूदु आहे, उन जा फंड्स मौजूदु आहिनि, डॉक्टर्स मौजूदु आहिनि, पर आवाम खे को बि लाभ हुन मां नथो मिले। छाजे करे नथो मिले? नंढड़ा ई रुगो हिन 2 हफ़्तनि जा असां मिसाल वठूं था, 3 ॿारड़ा डॉक्टर्स जी ग़ैर मौजूदगी सबबु उहे फ़ौत थी विया। ताज़ो ई हिकु वाक़ियो पेश आयो आहे, मासूम ॿारड़ी 8 महीननि जी अंसा चांडियो, उनजो वालिद नंढड़ी ॿारड़ीअ खे खणी इस्पताल पहुचे थो, राति जो वक़्तु हुजे थो। इस्पताल खे इन लाइ ताला लॻल आहिनि छो जो इस्पताल में राति जे वक़्त में डॉक्टर न हूंदा आहिनि ऐं हिन जदीद दौर में एमरजेंसी में इस्पतालूं खुलियल हूंदियूं आहिनि, पर सीता रोड जी इस्पताल, इहे त समूरा मिसाल आहिनि। दादू ज़िलो हुजे, लाड़काणो, राति जे टाइम इस्पतालुनि जा ताला बंदि, मासूम ॿारड़ी इंसा चांडियो। इंतिहाई ॾुखो ईंदड़ हीउ वाक़ियो पेश आयो। मासूम ॿारड़ी पंहिंजे वालिद जे कुल्हे ते तड़पी तड़पी उन दम ॾिनो, पर इस्पताल जा ताला इन लाइ न खुली सघिया छो जो इस्पताल खे डॉक्टर्स ताला हणी पंहिंजे घर हलिया विया। उनखां पोइ मासूम ॿारड़ी हिकु पोरियत आहे इमदाद लाखियर, उन जी नंढड़ी ॿारड़ी उहा पिणु फ़ौत थी वई, डॉक्टर ग़ैर मौजूदु आहे। उनखां अलावा हिकिड़ी नींगेरी ही रोज़ीना जांवरी, हिन 2 हफ़्तनि जी रुगो असां ज़िक्र पिया कयूं, उहा डॉक्टर ग़ैर मौजूदु आहे, मौजूदु न आहे, उन जेके उहा बि तड़पी तड़पी उन दम ॾिनो। हिन मौजूदा वक़्त में हिन क़िस्म जी सूरत हाल छो जुड़ी आहे? छो लापरवाही आहे? इस्पताल जे अंदरि अमलो मौजूदु छो न आहे? दवाऊं छो मौजूदु न आहिनि? लेबर रूम उते छो मौजूदु न आहे? लेबॉर्ट्री उते छो मौजूदु न आहे? एक्सरे मशीनूं, सिटी स्कैन, MRI, जदीद दुनिया थी वई आहे सिहत जे हवाले सां। सिंध में इन क़िस्म जी ॻणती अगरि माण्हू पंहिंजे बचनि खे पंहिंजे कुल्हनि ते खणी उन्हनि जा ॿार तड़पंदा हुजनि, सरकारी इस्पताल जा दरवाज़ा बंदि हुजनि ऐं हू प्राइवेट इस्पतालुनि ताईं न पहुची सघनि छो जो मुआशी सूरत हाल ऐं पैसो उन्हनि वटि न हुजे, केॾी वॾी ॻणतीअ जहिड़ी सूरत हाल आहे। उन अहम इशूअ ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। असांखे सीता रोड मां जॉइन कयो आहे मासूम इंसा चांडियो जेकी फ़ौत थी वई, उनजो चाचो मुजीब चांडियो। उनखां सवाइ सीता रोड मां असांजे KTN न्यूज़ जे रिपोर्टर अलवर खोसो बि असांखे जॉइन कयो आहे, जॾहिं त कमर भान साहब बि असांखे जॉइन कयो आहे। पाण लेखक आहिनि, तालीमदान आहिनि ऐं सीता जा सुञाण शहरी आहिनि। असां कोशिशि कंदासीं हिन इशूअ ते ॿियनि बि लाॻापियल चूंडियल नुमाइंदनि खां, सियासी समाजी धुरनि खां बि ॻाल्हि ॿोल करे सघिजे त सीता जेकी लखनि जी आबादी वारो शहर आहे, उन जे आसपास एतिरा ॻोठ आहिनि, उन समूरा इस्पताल अचनि था, उन इस्पताल सां हिन क़िस्म जो रवियो कंहिं इख़्तियार कयो आहे, MS किथे आहे, उन समूर सूरत हाल ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। तव्हांखे अलवरा साहब, कमर भान साहब ऐं मुजीब तव्हांखे वेलकम थो चइजे। मुजीब चांडियो, तव्हांखां ॻाल्हि ॿोल जी शुरूआति कयूं त अंसा कीअं, उनखे छा थियो हो, केरु उनखे इस्पताल खणी वियो हो ऐं कीअं हीउ वाक़ियो पेश आयो, असांखे ॿुधाईंदव। हीअ ॻाल्हि करण बि माना असांखे दिलि खे झोरे थो छॾे जी। ऐं जीअं त वीर चाह ते सज़न आहे हाजी ख़ान पंहिंजी नंढी राति जो 1 बजे ताईं हुनजी तबियत तमामु बिगड़ी वई, हुनखे मोशन ऐं उल्टी थी पई, जंहिंखे हिकिड़ो आसरो करे अलाह जो ऐं हिन इस्पताल जो आसरो करे ऐं सरकारी हॉस्पिटल सीता रोड में खणी वियासीं, जिते इस्पताल खे ताला लॻल आहे, चौकीदार दर सुतो पियो, जंहिं हिन इहो चई मोटायो त असां वटि को इलाज कोन्हे या डॉक्टर ई कोन्हे को हींअर थिए, तव्हां बहितर आहे त तव्हां निजी इस्पताल खणी वञो, तव्हां ॿिए डॉक्टर खे ॾिसो, तव्हांखे को बास न कयो।
पीउ जो हिकिड़ो औलाद जे लाइ ज़ाहिर आहे तकलीफ़ बर्दाश्त नथी थिए, 2 कलाक अधु कलाक वेट करण खां बाद में को बि मजबूर थी वरी मोटी जेको सो शहर में जेके अस्पताल आहिनि, जेके प्राइवेट जेके अटई डॉक्टर या अहिड़े हिसाब सां उन्हनि में विया, उते उहे बि डॉक्टर मौजूदु न हुया। वरी साॻई सरकारी डॉक्टरनि जा हिते घर मौजूदु आहिनि, जंहिंमें डॉक्टर एजाज़ मलाव आहे, डॉक्टर नियाज़ जना आहे, उन्हनि जा बि घर हिते ई मौजूदु आहिनि। उन्हनि जे घरनि जे दरनि ते बि विया, उन्हनि जे दर खड़काया त उन्हनि खे सॾु कया, को बि अहिड़ो को माना जवाब ई अंदरां कोन आयो त गुज़रण जहिड़ो को हिते को माण्हू ई नज़र कोन पियो अचे। उन खां बाद में वरी रुली रुली इहो काफ़ी टाइम थी वियो हिते शहर में। उन खां बाद में वरी विया अस्पताल, जिते वरी साॻी सूरत हाल हुई, जिते चौकीदार आराम सां सुतो पियो, निंड पियो, जंहिंजी असां वीडियो बि भरी आहे। उहा वीडियो बि असां वायरल कईसीं, जेका वीडियो हिते सभु दोस्तनि ॾिठी, सोशल मीडिया ते ॾिठी। उते बि इहो साॻियो चौकीदार चई रहियो आहे त बाबा ड्यूटी जेको आहे सो डॉक्टर नियाज़ जना जी आहे, MS जेको आहे छोकिरे असांजो डॉक्टर एजाज़ मला आहे, पर मौजूदु डॉक्टर को बि न हुयो। ऐं नंढड़ी तव्हां ॾिठो हूंदो, वीडियो में ॾिठो हूंदो त उहा केतिरो जेको हिकिड़ो थधे जहिड़ो हिकिड़ो माना हिकिड़ो दुख ऐं हिकिड़ो ॾिसे की त मुंहिंजो को इलाजु करण वारो कोन्हे, को ॾिसण वारो कोन्हे, को हुनजो वालद हिकिड़ो ग़रीब मिस्कीन आहे जेको हार फुकंदो आहे, जंहिंमें उहा वसियत न आहे जो कार किराए थी करे या को अहिड़ी का सवारी करे किथे ॿाहिरि खणाए वञे। पर मजबूरी बि का शइ हूंदी आहे जिते को माना डॉक्टर हिते 2 लख रुपया या 2 लख रुपया पघार खणण वारा बि उते उहे डॉक्टरनि जा घर बि हुजनि ऐं हॉस्पिटल उन्हनि जे वेझो हुजे, सर पंध ते हुजे, उहे बि वेहण लाइ तयारु न आहिनि। आख़िरकार नंढड़ी उहा न इलाज न थियण जी सूरत में उहा जेको सो हॉस्पिटल में तड़पी तड़पी पंहिंजे वाल साहब जे कुल्हे ते पहुती वई, जंहिंखां पोइ जेको सो असां खणी आयासीं नंढड़ी खे। डॉक्टर इहो जेको बि थियो आहे वाक़ियो डॉक्टरनि जे न हुजण जे करे थियो आहे। ज़ाहिर आहे हेॾी सारी हॉस्पिटल आहे, उन में डॉक्टर न हुजनि, इहा हिकिड़ी ईअं सम्झो खणी त असां सॼे सीता शहर वारनि जे लाइ नाइंसाफ़ी आहे। ऐं हथ वठी इहो क़तलु कयो वियो आहे। ॼण असां इहा ॻाल्हि सम्झूं था त इहो ॼण इहो मासूम जानियुनि सां इहो खेॾियो पियो वञे ऐं इहो जेको साम्हूं पेश आयो आहे इहो डॉक्टरनि खे न हुजण करे थियो आहे। अच्छा अच्छा, मुजीब तव्हां इंक्वायरी टीम उते पहुती, सेक्रेटरी जेको नोटिस वरितो हो, उन्हनि तव्हां खां बयान वरिता हुआ? जीअं त हा, बयान वरिता अथनि, मुंहिंजे पुट खां वरिता अथनि, हाजी ख़ान खां, जेको मुंहिंजे असांजे इंसा जो वालिद आहे। उन पंहिंजो बयानु ॾिनो, रिटन में बि ॾिनो आहे ऐं जेको सो वर्बली बि ॾिनो आहे। उन खां बयानु वठी करे ऐं उतां जे डॉक्टरनि खां उन्हनि बयानु वरिता आहिनि। टीम असां वेंदा आहियूं, जेका ॾिसण में अचे पई उन्हनि जी जेका सही तरीक़ेकार हुयो ऐं जेको माना मेरिट ते उन्हनि जेका कनि पिया था, अॻिते बि उमेदु आहे मुंहिंजी सम्झ में अलाह भला बहितरी कंदो त मुंहिंजे ख़्याल में थींदो जेको। ठीकु आहे। अच्छा, अलवर खोसो साहब, ही वाक़िया पेश अचनि था सीता रोड हॉस्पिटल जंहिंजी आबादी बि तव्हां असांखे ॿुधाइजो, आसपास केतिरा माण्हू उते अचनि था रोज़ानी, केतिरा उते डॉक्टर्स मौजूदु आहिनि, राति जो अस्पताल खे ताला छो हूंदा आहिनि, छाजे करे इहा सूरत हाल आहे, इहा रविश ऐं गैर संजीदगी छाजे करे आहे? शहर आहे जिते 1 लख खां वधीक आबादी आहे सीता रोड में, ऐं उन जी पस गिरदाई में बि लखे आबादी आहे जेका कचो सॼो मुकमिल तौर ते दरिया ताईं सीता रोड सां ॻंढियल आहे। उन जे इलाज जे लाइ इहा वाहिद अस्पताल सीता रोड रूरल हेल्थ सेंटर इहा आहे जिते माण्हू अची सघनि था। त उते जी जेका पुराणे टाइम जी जेकर असां ॻाल्हि कंदासीं त OPD जेका हूंदी हुई उहा 500, 800, 1000 ताईं बि OPD रही आहे, जॾहिं उते सुठा डॉक्टर या स्पेशलिस्ट रहिया आहिनि या उते इलाज या जेकॾहिं दवाऊं मिलनि थियूं त उते मरीज़ ईंदा हुया। हिन वक़्तु जेका रिकॉर्ड थी आहे त उते 100 जे लॻभॻि बि OPD कोन थी थिए, जेका बि सुबुह जे टाइम ते थिए थी, जेका सुबुह खां 2 बजे ताईं जेका OPD थिए थी, 2 बजे खां पोइ शाम जे टाइम ते को बि डॉक्टर नथो हुजे अस्पताल, या राति जे टाइम ते त इलाही सारा वाक़िया थिया आहिनि। ही जेके मीडिया ते रिकॉर्ड थिया आहिनि या साम्हूं आया आहिनि उहे त 2 हफ़्तनि अंदरि 3 वाक़िया आया आहिनि, पर अहिड़ा केतिरा ई वाक़िया जेके थींदा रहनि था त अस्पताल में डॉक्टर मौजूदु नथा हुजनि ऐं जंहिं करे ॿार तड़पी तड़पी फोत थियनि था। हाणे जेका उनसा चांजो फोत थी आहे ॿार अलवर खोसो, पाण ॻाल्हि ॿोल जारी रखूं था। एजाज़ मला साहब, डॉक्टर साहब MS आहिनि सीता रूरल हेल्थ सेंटर जा, उन्हनि असांखे जॉइन कयो। अस्सलाम वालेकुम डॉक्टर एजाज़ साहब। डॉक्टर साहब,
इंक्वायरी टीम बि उते पहुती, इंक्वायरीज़ बि हली रहियूं आहिनि। इंसां चांडियो इस्पताल जे ॿाहिरां तड़पी तड़पी फोत थी, ॿिया ॿारड़ा बि फोत थिया आहिनि। इस्पताल खे राति जो ताला छो हूंदा आहिनि, इन जा सबब छा आहिनि? उन जा साईं असबाब इहे आहिनि त जेॾी महिल ही अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो उन वक़्तु जेकी असां वटि डॉक्टर ऑन ड्यूटी हुयो उहो कुझु टाइम अॻु में पंहिंजे कंहिं कमकार सां कंहिं मजबूरी जे करे निकिरी वियो, जंहिंजो कम्युनिकेशन न थी सघियो। असां उन ते जेको इंक्वायरी कमेटी ऐं हायर अथॉरिटीज़ खे ॾेखारियो आहे। असां वटि मजबूरी इहा आहे त हिकिड़ो डॉक्टर असां वटि 3 शिफ्टूं 4 शिफ्टूं करे थो। असां वटि जेकी एक्चुअल जेके डॉक्टर सां अपॉइंट थियल आहिनि उहे असां वटि अवेलेबल कोन्हनि। असां वटि जेको स्टाफ आहे टेक्निकली जेको साउंड स्टाफ हुजे उन जी सहूलियत न आहे, जंहिंजे लाइ असां आला इख्तियारनि खे बार बार रिमाइंड कराईंदा आया आहियूं। हिन खां अॻु में हिकिड़ो इंसिडेंट थियो, उन जे लाइ बि इंक्वायरी कॾहिं थी, जंहिंजे लाइ बि असां आला इख्तियारनि खे ॿुधायो। उन खां पोइ हीअ असां जेको ताज़ो जेको इंसिडेंट थियो मेड़ में, उन खां पोइ असांजो जेको डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर अॻु में हुयो उहो चेंज थी वियो ऐं वरी उन जे ॾींहंनि में ई मूंखे 20 तारीख़ ते मूंखे इहा ज़िमेदारी मिली। असां वटि जेको स्टाफ आहे उन में असां वटि 4 डॉक्टर हुया एट ए टाइम। उहे 4 माण्हू असां वटि निकिरी विया आहिनि, जिन में हिकिड़ो डॉक्टर साहिबु असांजो जेको 5 अप्रैल ते रिटायर थी वियो। ऐं उन खां अलावा हिकिड़ो असां वटि जेको प्रमोट थियो 19 में उहो जोगी तालुका हॉस्पिटल में ड्यूटी करे पियो। ॿियो असांजो हिकिड़ो डॉक्टर जेको सीनियर हुयो उहो कोविड जे दौरान डेथ थी वियो। असां वटि शदीद स्टाफ जी ऐं जेको स्किल्ड ट्रेंड स्टाफ आहे उनजी शदीद खोट आहे। अच्छा डॉक्टर साहब, अलावा कुझु ख़ासि मुलाज़िम आहिनि जेके पंहिंजूं मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते बदिलियूं कराए ऐं बार बार रिमाइंड करण जे बावजूदि ड्यूटीअ ते हाज़िर नथा थियनि। अच्छा ऐं असांखे पूरो ईंदा आहियूं। हींअर असां वटि जेको सेटअप अची वियो आहे उन में असांजो नओं DHO साहिबु अची विया आहे, डॉक्टर अहमद अली समेजो साहिबु। उन सां असां सभु शयूं रखियूं आहिनि ऐं उमेद आहे त उनखे जीअं मूंखे इहो मौक़ो मिलियो मां इहे सभु शयूं एड्रेस कयूं आहिनि। ऐं जेके राति जे टाइम ते ड्यूटीअ जे लाइ सिर्फ़ु 2 डॉक्टर आहिनि, असां उन्हनि 2 डॉक्टरनि खे ई पाबंद करे छॾियो आहे त 2 ॼणा मौजूदु रहंदा। अच्छा डॉक्टर साहब, 2 डॉक्टर जी डॉक्टर एजाज़ साहब 2 डॉक्टर तव्हां चओ था आहिनि, त पोइ उन राति न हुआ छा जेॾी महिल इंसां चांडे जो वालिद उनखे खणी पहुतो? न साईं, न उन वक़्तु न हुयासीं। अच्छा, छा सबब छा हुआ डॉक्टर साहब? सबब उनजो ईअं हुयो जो असां वटि जेको हिकिड़ो डॉक्टर हुयो जेको असां वटि उहो सुबुह खां वठी DHIS जी जेकी मीटिंग थींदी आहे असांजी पंहिंजी आहिनि, छा आहे त साईं हेल्थ डिपार्टमेंट जे अंदरि जेको स्टाफ आहे उहो डॉक्टर खे काफ़ी माना पंहिंजे OPD खां अलावा ॿियूं ज़िमेदारियूं हूंदियूं। अच्छा, जंहिंमें असां वटि मेडिको लीगल केसिस थियनि था, उन्हनि जे लाइ मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते असांखे कोर्ट में ऐं बोर्ड्स में वञिणो पवंदो आहे। उन खां अलावा कुझु जेके आहिनि वर्टिकल प्रोग्राम्स आहिनि, जीअं अॼुकल्ह असां वटि कैंपेन हले पई MMR जी, मीज़ल्स ऐं रूबेला जी कैंपेन हले पई, उन में उहो डॉक्टर हुयो। ॿिया जेके मुख़्तलिफ़ वर्टिकल प्रोग्राम आहिनि जेके अच्छा डॉक्टर साहब जी जी वो हिकिड़ो डॉक्टर मुख़्तलिफ़ कम कनि था पिया, उन में हिकिड़ो माण्हू जी डॉक्टर एजाज़ जी बिल्कुलु डॉक्टर नथो करे सघे। सही सही असांजी हमेशह जेकी आहे न इहा गुज़ारिश रही आहे बिल्कुलु आला इख्तियारनि खां त असांखे जेको स्टाफ पूरो करे ॾियो। हाणे असांखे मजबूरी इहा आहे त हिकिड़ो डिस्पेंसर आहे सॼे सेंटर में। अच्छा डॉक्टर एजाज़, हिकिड़ो डिस्पेंसर तव्हां चओ था, असां वटि 4 डॉक्टर ॿुधो हिकिड़ो तव्हां वटि डिस्पेंसर आहे, 4 डॉक्टर्स आहिनि ऐं उन मां हिकिड़ो ड्यूटी थो करे, ॿिया हलिया था वञनि, त उहो उन जा सबब छा आहिनि भला? साईं 4 हुन में 4 जी ड्यूटी था कनि। असां वटि जेके गाइब आहिनि उन्हनि जी असांजे इल्म में न आहे। असां उन जे लाइ कोशिश वरिती आहे, असांखे ख़बर पवणु खपे त उहे माण्हू किथे आहिनि। अच्छा, उन सिलसिले में असां जेकी हाणे असांजी कल्ह जेका टीम आई जी उन जेकी इंक्वायरी कई उन सां असां जेकी मालूमात वरिती आहे त असांजा डॉक्टर जेके आहिनि उहे कुझु मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते ॿिए हंधि ड्यूटी कनि था पिया ऐं डिटेल ते या जेको तव्हां MS आहियो, तव्हां MS आहियो, तव्हांखे असां वटि 2 आहिनि न साईं जी डॉक्टर साहब जेके 2 माण्हू आहिनि उहे सुबुह जो असां ड्यूटी कनि था पिया, शाम जो हाणे उन्हनि खे 2 माण्हुनि खे असाइन कयो आहे। छा हूंदो आहे जो जेको नाइट वारी ड्यूटीअ जे लाइ को रिलीफ कोन्हे, उनखे 24 कलाक सम्झो असांखे बिल्कुलु ऑन कॉल रखणो। ठीकु आहे डॉक्टर साहब थिए थो पियो जी जी इवनिंग में कवर ॾिए थो। डॉक्टर एजाज़ तव्हां MS आहियो, त तव्हां डॉक्टर एजाज़ मुंहिंजो आवाज़ अचे थो तव्हांखे?
डॉक्टर एजाज़, मां तव्हां खां मालूम पे करनि, तव्हां MS आहियो, तव्हांखे बिना इतला जे तव्हांखे ॼाण कोन्हे ऐं उहे डॉक्टर्स तव्हांजी अस्पताल में मुक़ररु आहिनि ऐं ड्यूटी वरी ॿिए हंधि पिया कनि, ईअं था तव्हां चवणु चाहियो? हा साईं, असल में छा हूंदो आहे जो ही जेको असांजे हेल्थ डिपार्टमेंट जो सिस्टम हूंदो आहे उन में असांजी जेके RHCs हूंदियूं आहिनि उहे डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन जे कंट्रोल में हूंदियूं, डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर जे सुपरविजन। माना तव्हांखे कोई इतला बि न आहे? न साईं, उन जे लाइ असां जेको आहे सो कल्ह जी इंक्वायरी कमेटी आई आहे, जी। उन खां पोइ अॼु मां DHO ऑफिस आयो आहियां। अच्छा असांजो जेको नओं डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर साहब आहे, अच्छा डॉक्टर साहब, उन पाण सख़्ती जी, सां जी। इक़दामात ॾिना आहिनि। अच्छा, मुंहिंजी टीम असांखे इन मामले में रहनुमाई करे पई। जी। असां उनखे जीअं ई इश्यूज़ थिया आहिनि, जी। जीअं ई मूंखे ज़िम्मेदारी मिली आहे, उनखे मां ॾींहं राति करे अच्छा। ऐं प्रायोरिटी बेसिस ते तरजीही बुनियादनि ते बिल्कुलु। मसइले खे हल करण जी डॉक्टर कोशिश कई आहे। साहब, शहरनि एहतिजाज बि कया, धरणा भया, तव्हांखे बि ख़बर हूंदी, शहरियुनि जा जेके व्यूज़ साम्हूं आया, नाला पे खणनि खोड़ सारा डॉक्टर जा। साईं ॾिसो न, असां इन जे करे नथा चई सघूं जो हिकिड़ो असां वटि को प्रॉपर कंक्रीट एविडेंस हुजे त ही माण्हू हिते आहे, उहो रिटन में असांखे किथां मिले, अच्छा। असां उनखे वेरी करे तव्हां सां शेयर कयूं। जी, अच्छा, असांखे रिटन में माना को बि रिटन न आहे। उहो हिकिड़ो डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिस में जेको आहे सो ख़बर पवंदी आहे। अच्छा डॉक्टर साहब, तव्हां नाला ॿुधाए सघंदव त कहिड़ा कहिड़ा डॉक्टर्स तव्हां वटि जेके भले मुक़ररु आहिनि पर ॿिए हंधि ड्यूटी पिया कनि, कहिड़ा डॉक्टर्स आहिनि, नाला छा आहिनि उन्हनि जा? असांजे साईं जेतिरो इल्म में आयो आहे त असां वटि हिकिड़ो पोस्ट आहे जेको आहे सो डिप्टी मेडिकल सुपरिटेंडेंट जी, उहो बि कोन्हे। अच्छा, एडिशनल मेडिकल सुपरिटेंडेंट जी पोस्ट आहे असां वटि, माना 19 ग्रेड जा 3 डॉक्टर गायब आहिनि। ठीकु आहे। अच्छा अच्छा, भला ॿिया जेके शिकायतूं शहरनि जूं अचनि थियूं त उते न जेके सहूलियतुनि जी खोट आहे, दवाऊं न पियूं मिलनि, लेबर रूम उते कोन्हे, ॿियूं जेके टेस्ट उते न पियूं थियनि, त छा भला तव्हां कहिड़ियुनि कहिड़ियुनि खोट खे तव्हां मुंहुं पिया ॾियो सहूलियतुनि जी? जी डॉक्टर एजाज़, आवाज़ अचे थो? डॉक्टर एजाज़ डिस्कनेक्ट थी विया आहिनि। हाणे असां कोशिशि कंदासीं त उन्हनि सां असांजो राब्तो बहाल थिए, त उन्हनि खां असां सूरताल बाबति मालूम करे सघूं, शहरनि जूं जेके दाऊं आहिनि त अस्पताल जे अंदरि कुझु बि मौजूदु न आहे, उन्हनि ते बि MS जो मौक़ो वठी सघूं। कमर भान साहब, तव्हां शहर जा तालीमदान आहियो, अस्पताल जी जेकी सूरताल आहे उन जे बारे में असांखे ॿुधायो ऐं उन जा ज़िम्मेवार तव्हां कंहिंखे था सम्झो? जी जी कमर भान साहब, जी मालूम थींदो जी त हिकिड़ो जिननि जी जॻह हुजे, का पढ़ियल लिखियल डॉक्टर जी जॻह या शहरनि जे इलाज जे लाइ का मुस्तकिल हिकिड़ी अहिड़ी सुहिणी का सुठी शइ ठहियल कान्हे। तबाह थी वई आहे, बर्बाद थी वई आहे सर। अच्छा, बाक़ी जेसिताईं सिहत जो इशू आहे सीता रोड में त असां इन शइ खे मुंहुं ॾियूं ई ॾियूं पिए था। हिते त इलाज वारी त का शइ ई कान्हे का असांजे लाइ। हीअ सीता रोड जी हेॾी वॾी अस्पताल आहे, लख खां मथे आदमशुमारी त रुॻो सीता रोड शहर जी आहे। इन खां पोइ ॿिया माण्हू जेके 200-300 ॻोठ कचे काचे ऐं पस गिरदाई जा कवर थी करे, उन जे लाइ ॿी का अस्पताल आहे ई कान। इमरजेंसी थी इमरजेंसी, पर आम बीमार बेने जे करे वञी थो कराची हैदराबाद वसाए जे करे वसियत वारो आहे त, न त ग़रीब वारो हिते ई तड़पी तड़पी भरी थो वञे। न को सहूलियतूं आहिनि हिन असांजे सीता जे अस्पताल में, न का एक्सरे मशीन आहे, न को ॿियूं टेस्टूं थियूं थियनि पियूं, दवाउनि जो त को निशान कोन्हे को। पर असां था चऊं त इहे शयूं जेकॾहिं डॉक्टर साहिबान जे वस खां ॿाहिरि आहिनि, ही शयूं सरकार उन्हनि खे नथी ॾिए, त घटि में घटि डॉक्टर साहिबान त हुजनि त असांखे हिकिड़ी हिमत थी पैदा थिए। मरीज़ माण्हू वञे थो, उते ॾिसे थो त भई असांजा मसीहा डॉक्टर वेठा आहिनि, रुॻो असां सां ॻाल्हियूं कनि, रुॻो असांखे चेकअप कनि, वरी को पर्चीअ ते लिखी ॾियनि दवाऊं। हालांकि ॾियणु त सरकारी अस्पताल आहे, हिन सरकारी अस्पताल में
दवाऊं दरपल बी एड टेस्टूं वग़ैरह सभु कुझु हुजणो खपे। त इन मसइले जो हल त आहे त पर त इन्हनि बेवाजिबनि खे मोजन कयो। हिते जीअं सॼे पाकिस्तान सां मसइलो आहे, बासर हिकिड़ी सजे थी पई शइ, अच्छा सॼे पाकिस्तान सॼे मुल्क खे, सिंध खे ऐं सीता खे तबाह करे छॾियो आहे। अच्छा मुलाज़िम आहे जी जेको पंहिंजी मर्ज़ी सां कमकारुनि ते वते हलाईंदो, पंहिंजो ज़ाती क्लिनिक में त उहो अवेलेबल तव्हांखे मिलंदो, उते ॾाढो तव्हांखे सुठे नमूने में पेश बि ईंदो, उते वॾा वॾा टहक ॾेई मरीज़नि खे मुतमइन बि कंदा। पर इस्पताल में हुननि खे सही रुख नथो मिले। पहिरीं त डॉक्टर मिलंदो ई कोन, पर जे मिलंदो त हुननि जी ट्रीटमेंट सही नथी रहे। सर सीता जी इस्पताल जो को दर्जो बि बुलंद थियणु घुरिजे, का बिल्डिंग हिननि खे मिलणु घुरिजे। भला डॉक्टर साहिबान जूं जेके शिकायतूं आहिनि उहे त दरगुजर करणु खपे, इहो उन्हनि खे त हल करणु खपे न। इहो सिहत सिंध गवर्नमेंट आहे, आख़िर सीता रोड ते तवजो ॾिए छो नथी? हेॾी वॾी आबादी आहे ऐं वॾी, असां ख़ुशी चऊं, ग़म चऊं, अफ़सोस चऊं त इहा एमएन जे शहर जी आहे असांजी हॉस्पिटल। असांजो एमएन हिन शहर जो आहे, उहो बि हिन शहर जी अलाए छो आहे त ॾाढो भलो माण्हू, पर मालकी अच्छा कोन थो करे। बिल्कुलु। अच्छा कमर भान साहब, थी तव्हां सॼो शहरी कमर भान साहब, शहरनि भला कॾहिं एमएन एमपीएस वटि शिकायतूं दर्ज करायूं आहिनि त इस्पताल जो ही हाल छो आहे? सर हाणे शहरनि जी त ख़बर कान्हे का, ज़रूरु मुतासिर आहिनि, जॾहिं वेंदा हूंदा त हुननि सां ज़रूरु शिकायतूं थींदियूं हूंदियूं, छो न थींदियूं हूंदियूं। पर मूंखे बि जॾहिं जॾहिं मौक़ो मिलियो आहे त मूं इन इशू खयूं आहे, इस्पताल वग़ैरह जो चयो आहे त चवंदा बिल्कुलु असां इन कम सां लॻा पिया आहियूं। हिते त तव्हांखे असां पंहिंजी ज़ाती इस्पताल था ॾियूं। असांजे मरहूम ज़फ़र अली ख़ान लगारी साहिबु मिनिस्टर हुयो हिन शहर जो, ऐं बास असर मिनिस्टर हुयो, उनजी बि हुई त हिते बाबा अचे त का सरकारी को वॾो प्रोजेक्ट अचे इस्पताल जे हवाले सां, न त मां ज़ाती तौर ते इस्पताल ॾींदुसि सीता खे। न को मरहूम अला जन्नत नसीब करे वियो हलियो पंहिंजे असली ॾे। संदसि पुट आहिनि, खोड़ सारा आहिनि, मुंहिंजे ख़्याल में 5-7 आहिनि। उन्हनि ॿ टे मीटिंग कयूं त बाबा जी वसियत मुताबिक़, बाबा जी ख़्वाहिश मुताबिक़ हिते का सुठी इस्पताल जो सरकार नथी ॾिए त असां पाण ज़ाती हैसियत सां पंहिंजो सबूतूं इस्तेमालु करे सीता रोड खे मिसाली इस्पताल ॾींदासीं। हाणे हुन मिसाली इस्पताल खां त असां बसि कई, उन खां त असां तौबा कई, हाणे पोइ असां मायूस आहियूं, करणी कान्हे का। पर हाणे महिरबानी करे जेकॾहिं रुॻो हिन सरकारी इस्पताल जी मालिकी कनि, हिन जो को दर्जो हा सर विच में असांखे ॾाढो आसरो थी पियो, हितां हुतां किथां ख़बरूं पवनि पियूं त दादू ज़िले खे डिवीज़न था कनि, वरी सीता रोड खे पाट शरीफ़, प्यारो वग़ैरह अहिड़ा तालका ॾेई सीता रोड खे ज़िलो था, ऐं ईअं ज़िला मिलाए दादू खे डिवीज़न। असां ॾाढो ख़ुशि थियासीं। कमर साहब भला जी वरी चवंदो ज़िले वारो इहो मनसूबो पंहिंजी जाइ ते, पर तालको त पको आहे ई आहे। हाणे इन सां असांखे ख़ुशी इहा थी थिए त जेकॾहिं तालको कमर भान साहब पाण ॻाल्हि ॿोल जारी रखूं था। इमदाद लाखियर असां सां लाइन ते मौजूदु आहिनि। इन्हनि जी मासूम ॿारड़ी बि डॉक्टरनि जी गैर मौजूदगी ऐं तवजो न ॾियणु सबबु फ़ौत थी। इमदाद लाखियर साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। इमदाद कीअं वाक़ियो पेश आयो? तव्हां इस्पताल पहुतव, डॉक्टरनि जी छा मोट ही, कीअं ॿारड़ी फ़ौत थी? पर मूंखे डॉक्टर मोकिलियो हुयो सरकारी अस्पताल ते, उते चयनि की ऑक्सीजन जी ज़रूरत आहे, पर उते मां वियुसि त उते डॉक्टर मौजूदु कोन हुयो। अच्छा। डॉक्टर साहब हुनखे चौकीदार खे चयो त हिनखे ऑक्सीजन चाढ़ियोसि। अच्छा। पोइ ऑक्सीजन चाढ़ण सां मुंहिंजो नंढड़ो वफ़ात करे वियो हुयो। उते का बि सहूलियत एम्बुलेंस जी बि कान हुई जो मां पंहिंजे नंढड़े खे खणी कंहिं वॾी अस्पताल में वञा। अच्छा। उते का बि सहूलियत न हुई। अच्छा। अच्छा, तव्हां उते वियव त डॉक्टर उते मौजूदु हुआ? न, डॉक्टर साहब हुन जेको इंचार्ज हुयो उन मूंखे मोकिलियो पंहिंजे प्राइवेट अस्पताल मां त तव्हां होॾां वञो
त पोइ मां अचां थो त उहो बि अधु कलाक खां पोइ पहुतो हुयो अच्छा जो मुंहिंजो नंढड़ो हुते वफ़ात करे वियो पोइ। अच्छा ई माना उतां जा जेके कम आहिनि उहे चौकीदार कंदो आहे ऑक्सीजन हणण या ॿिया अहिड़ा कम? अलाए उहो डॉक्टरनि खे ख़बर हूंदी सर त हाणे हुते चौकीदार हलाइनि था या इंचार्ज डॉक्टर हलाइनि था तव्हांजो अस्पताल सहूलियत कोन्हे, को डॉक्टर ई कोन हुयो सिवाइ चौकीदार खां सवाइ। अच्छा चौकीदार सां तव्हां मिलियव जॾहिं अस्पताल वियव त? जी जा हुते हिकिड़े छोकिरे खे चढ़ी पई ऑक्सीजन, उहा ऑक्सीजन लाइ मुंहिंजे नंढड़े खे जो पाइप मुंहिंजा हेॾा खुलाया जो मुंहिंजे नंढड़े मुंहिंजे मासूम जे हिन में नाखून बि न पिया घड़नि, ज़ोर सां हिनखे गजाए ॾिनई जीअं ऑक्सीजन जो बटण खोले त उते मुंहिंजा माना उबाती हिकिड़ी मुंहिंजे मासूम। अच्छा उहा माना चौकीदार ऑक्सीजन लॻाई ॿारड़े खे? चौकीदार लॻाई सर, हुनखे सो डॉक्टर जेको MS हुयो इंचार्ज उन हुनखे फोन करे चयो हुनखे ऑक्सीजन लॻाई। अच्छा जी सर। अच्छा डॉक्टर बि सीता रोड जा शहर जा ई आहिनि पर अस्पताल ताईं बि नथा पहुचनि? बसि मूंखे त फोन ते चई त तव्हां हलो बसि मां बि अचां थो हुते, पोइ पाण ॿ कलाक खां पोइ शायदि पहुतो हुयो। पोइ वरी हिन चयो त हिनखे तव्हां ॿियनि खणी सीरियस केस थी वियो आहे, हिनखे जेको आहे सीरियस आहे। मां चयो हिते मुंहिंजो नंढड़ो वफ़ात करे मां चयो हिनखे मां काॾे खणी वञा, पर हुते एम्बुलेंस जी सहूलियत कान हुई सभु। हा अच्छा इमदाद इंक्वायरी कमेटी बि जुड़ी, इंक्वायरी कमेटी उते पहुती बि हुई, उन्हनि तव्हां खां बयान बि वरिता हुआ, पोइ छा भला इहे बि कुझु इतला मिलिया आहिनि त को राजनीअ जी कोशिशूं तव्हां सां कयूं अथनि छा? जी असां जीअं दादू जी टीम असां अलाह जी महिरबानी सिंध सरकार मुंहिंजो नोटिफिकेशन जारी कयो, वरी सिंध सरकार जी तरफ़ खां जेका टीम आई दादू जी हुन में अलाह जी महिरबानी उन्हनि साथ ॾिनो, वरी उन्हनि मूंखां बयानबाज़ी कई, उन्हनि खां डॉक्टर साहब बयान वरितो, वरी डॉक्टर साहब मूंडे में मेड़ क़ुर जा वास्ता विझी अचे वरी ॻोठ ते मुंहिंजे तॾे ते आयो। अच्छा पोइ असां जेको आहे सो हिनखे पंहिंजो बचड़े जो खून जेको आहे मुंहिंजी घरवारी ऐं मूं हुनखे असां बख़्शे छॾियो हुयो। अच्छा बाक़ी असां हिनजी इहा ई डिमांड कई त हिनजी ड्यूटी न कंदो ऐं हिन खां हिनखे हैसियत जे हिसाब सां हिनजी चार्जिंग जेका आहे उहा खसी वञे। अच्छा जी ठीकु आहे इमदाद, महिरबानी तव्हांजी इंतहाई। नाज़रीन तव्हां ॻाल्हि सीताज में सहूलियतूं ॾियो, हिते का बि दवा कान्हे का, जेके दवाऊं अचनि थियूं पंहिंजी अस्पताल में प्राइवेट में रखियूं वयूं हुते माना खपाइनि पिया था, असांजी सीता जी अस्पताल में का बि सहूलियत कान्हे का। असां वसारनि खे अर्ज़ु था कयूं त असांजी सीता जी अस्पताल खे का अहिड़ी का सुठी का सहूलियत ॾियो जीअं एम्बुलेंस आहे या का दवाउनि जो आहे, इहे ॾियनि असांखे ज़रिया। अच्छा इमदाद एम्बुलेंस बि न आहे सीता अस्पताल खे? न सर एम्बुलेंस हुजे त मां शायदि मुंहिंजे ख़्याल में त मुंहिंजो नंढड़ो बची बि वञे आहे शायदि। एम्बुलेंस कान हुई, मूं प्राइवेट गाॾी घुराई हुई, उन में टाइम लॻी वियो घुराइण में ॾाढो। अच्छा जी सर ठीकु आहे इमदाद, तव्हांजी महिरबानी। नाज़रीन इमदाद जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी, इमदाद लाखियर सीता रोड जो पोरियत आहे, नंढड़े पंहिंजे खे अस्पताल खणी वियो जिथे डॉक्टर मौजूदु न हो, चौकीदार ऑक्सीजन लॻाई। तव्हां सम्झी सघो था त चौकीदार ऑक्सीजन कहिड़ी हणी सघंदो जंहिंखां पोइ मारड़ो फौत थी वियो। अलावा खोसो साहब हीअ ॻाल्हि ॿोल तव्हां ॿुधी रहिया आहियो, तव्हां कवर पिया कयो हिन सॼी सूरताल खे, कहिड़ियूं कहिड़ी खोट अस्पताल जे अंदरि मौजूदु आहे ऐं उन ते शहरनि जो छा चवणु आहे? अलावा खोसो साहब आवाज़ तव्हांजो। जी जी मां ॿुधायां पियो दर्दनाक जेके अस्पताल जी सूरत हाल आहे त हाणे इहो इमदाद लाखियर जो ॿारड़ो जॾहिं फौत थी वियो हुयो त राति जो 1 बजे धारे हू खणी KTN न्यूज़ ऑफिस पहुतो हो, एॾो उछंगारूं ॾेई ऐं KTN न्यूज़ ऑफिस में दाख़िल थियो ऐं हुन दर्दनाक जेको उछंगारूं ॾेई रोइण जी ॻाल्हि कई त उते केर बि कहिड़ो पथर दिलि माण्हू हुजे उहो बि माना रोइण खां बीह नथो सघे। उन खां पोइ जॾहिं उनसा चांद जो ॿारड़ी फौत थी वई आहे त उनजी जेका वीडियो वायरल थी आहे त उहा हुनजे वालिदेन रखी आहे त हुनजो वालिद ॿारड़ी खे आसरा पियो ॾिए त डॉक्टर अचे थो ऐं ॿारड़ी रोए पई कुल्हे ते तड़पी ॿारड़ी केतिरा कलाक दरवाज़ो खड़काए दरवाज़ो बंदि हुजे। इन खां वधीक सहूलियतूं थियूं ॿिए नंबर ते। सभ खां पहिरियां डॉक्टर त मौजूदु हुजनि, स्टाफ त मौजूदु हुजे, स्टाफ मौजूदु ई कोन्हे। अस्पताल जो सामान केतिरो आहे, कंहिंजे घरनि में पियो आहे, किथे इस्तेमालु थिए पियो, उन जी का ख़बर कोन्हे का। जॾहिं त अस्पताल जो अमलो जेको आहे उहो कल्ह जेका इंक्वायरी टीम हुई उन इंकशाफ कया आहिनि त अध खां वधीक अमलो जेको आहे उहो गैर हाज़ुर ऐं गाइब लॻो पियो आहे, जंहिंखे इहो नालो ॾियनि था त इहे डिटेलमेंट ते या अलर्ट वर्क ते ॿियनि अस्पतालनि में आहिनि, पर उन्हनि जी बि त का अहिड़ी सबूत कोन्हे को त उहे पघार खणनि सीता रोड जे अस्पताल मां ऐं ड्यूटियूं कनि ॿिए हंधि, इहो बि त कानून किथे कोन्हे को न। त हिननि जी उहा ड्यूटी कन लॻाई आहे, हिननि खे अलर्ट वर्क कन छॾियो आहे या
हे वीज़ा ते वियल आहिनि उन्हनि जी जांच थियणु खपे, उन्हनि जी मुकमिल। हाणे इहे 3 दफ़ा इंक्वायरी कमेटियूं मुक़ररु थियूं आहिनि ऐं 2 दफ़ा इंक्वायरी कंडक्ट थी वई आहे। हिकिड़ो त जेका इंक्वायरी हुई उहा कंडक्ट थियण खां उहा रहिजी वई। 2 इंक्वायरियूं हुते बयान वठी वियूं, हुते मुतासिर माण्हुनि खां बयान वठी वियूं, डॉक्टरनि खां बयान वठी वियूं, शहरनि खां बयान वठी वियूं, पर उहे जेके रिपोर्टूं उहे दॿाइजी थियूं वञनि ऐं उन्हनि ते को एक्शन कोन थो थिए। कल्ह बि जेका इंक्वायरी थी आहे उन ते सेक्रेटरी सिहत जेको आहे नोटिस वरितो ऐं डीजी हेल्थ जेका टीम माणी उनमें जेको प्रोजेक्ट डायरेक्टर हुयो हिकिड़ो नज़ीर रिंद ऐं ॿी उन सां गॾु डायरेक्टर हुई DHS जेका रुखसाना चन्नड़, उहे आया कल्ह, त उन्हनि बि बयान कलम बंदि कया आहिनि। पर उन्हनि ते बि कहिड़ो भरोसो कजे त इन रिपोर्ट ते छा को कार्रवाई थींदी या इन रिपोर्ट मां को फ़ाइदो पवंदो। त यकीन कयो त सीता रोड जी अहिड़ी सूरत हाल बि ॾिठी आहे त राति जे वक़्तु माण्हू गॾ गाॾे ते पंहिंजा मरीज़ खयूं घिटियुनि में घुमंदा वरिता आहिनि। इहे डॉक्टर घरां निकिरण जे लाइ तयारु न हूंदा आहिनि। को बि डॉक्टर घरां निकिरी कंहिं ॿार जो इलाज करण जे लाइ तयारु न हूंदो आहे। माण्हू तड़पी उहे पंहिंजे जेके अज़ीज़नि ऐं मरीज़नि खे उहे गॾा गाॾे ते दम ॾेई था वञनि ऐं उन्हनि खे वरी घर मोटाए था वञनि। इहे केतिरा ई अहिड़ा वाक़िया थिया आहिनि। ही हिमत भरिया शहरी हुया जेके मीडिया ताईं पहुता आहिनि ऐं मीडिया में रिपोर्ट कराई आहे ऐं जिन एॾी कोशिशि कई आहे। ॾिसो एतिरियूं कोशिशुनि जे बावजूदि कल्ह हेॾो वॾो धरणो लॻो आहे, शामियाना हणी रोड ब्लॉक कयो वियो आहे त DHO दादू सीता रोड ते अची नथो सघे या इंतिज़ामिया अस्पताल जी उहा अची नथी सघे। असिस्टेंट कमिश्नर आयो, हुन ख़ातिरियूं करायूं त तव्हांजी इंक्वायरी थींदी ऐं इंक्वायरी खां पोइ मसइलो हल थींदो। त एतिरो शहरी छा करे सघनि था? मीडिया छा करे सघे थी? मीडिया उहो आईनो ॾेखारे सघे थी, उन डिपार्टमेंट खे ॾेखारे सघे थी त हितां जी ही सूरत हाल आहे। ऐं जेकॾहिं शहरी आहिनि त शहरी बिल्कुलु अलावा फंड्स केतिरा आहिनि अस्पताल जा? सही का ख़बर ई कोन्हे फंड्स जी। जॾहिं MS खे का ख़बर कोन्हे त आम माण्हू ताईं का ख़बर ई कोन थी पइजी सघे या मीडिया ताईं त फंड्स केतिरा आहिनि, स्टाफ केतिरो आहे। ऐं उन सां गॾु वॾी सूरत हाल इहा आहे त एम्बुलेंसूं 2 बीठियूं आहिनि, क़ीमती एम्बुलेंसूं मिलियल आहिनि सीता रोड खे। उहे 2 जेके उन्हनि जा टायर ख़तम आहिनि, उन्हनि जो तेल काॾे थो वञे, उन्हनि जो ख़र्च काॾे थो वञे। उन लेबोरेटरियूं जेके आहिनि उहे नाकारा बणिजी वियूं आहिनि, एक्सरे मशीनूं नाकारा बणिजी वियूं आहिनि। उते को डॉक्टर को फैसिलिटीज़ कोन्हे। हाणे 19 ग्रेड जा जेके वॾा डॉक्टर हुजनि, प्रोफेसर हुजनि, उहे सभु आहिनि ई कोन। बाक़ी जेके नवां अपॉइंट कया अथनि 17 जा जेके ड्यूटी बि कनि था। हाणे इहो मसइलो सॼे शहर जो मसइलो मुख्य मसइलो बणियल आहे। सॼे शहर में शहरियुनि खे गुस्सो ऐं हिते ॾुख ऐं कावड़ जो इज़हार आहे ऐं इहो सोशल मीडिया ते तोड़े आम कचहरियुनि में बहस जो वॾो मौज़ू बणियल आहे। त सीता रोड में सरकारी अस्पताल जो अहिड़ो आहे हशर नशर थी वियो आहे। जेकॾहिं का माण्हू खे का बचड़े खे तकलीफ़ थी थिए उहो सरकारी अस्पताल जो रुख करण जो सोचे ई कोन थो, उहो प्राइवेट अस्पतालुनि ॾांहुं वञे थो। पर जॾहिं प्राइवेट अस्पतालुनि में ई त डॉक्टर नथा मिलनि, मजबूर थी राति जे वक़्तु माण्हू काॾे वञनि, पोइ उहे अखियूं बूटे अस्पताल पहुचनि था। उहा अस्पताल बि सीता रोड शहर जे आख़िरी छेड़े में आहे, ॿाहिरि आहे। अच्छा अलावा चूंडियल नुमाइंदनि करे विज़िट कयो आहे अस्पताल खे? चूंडियल नुमाइंदनि विज़िट कयो आहे ऐं उन्हनि डॉक्टर बि रखाया आहिनि माज़ी में थियूं, पर आर्ज़ी तौर ते थियनि थियूं। ऐं उहे जेके सुधारा थोरा घणा अचनि था, जॾहिं अहिड़ा मामला अचनि था उन्हनि खां पोइ सुधारा अचनि था, पर उन्हनि खे मुस्तक़िल मिज़ाजी जे तरफ़ हलायो वञे त जीअं उनखे बहितर अंदाज़ में। हींअर तव्हां जेकॾहिं फुटेज में ॾिसंदा हूंदो त सीता रोड जी सरकारी अस्पताल जेका आहे उहा खंडर बणियल आहे ऐं खंडरात जो ॾेख ॾिसी ठीकु आहे अलावा पाण ॻाल्हि ॿोल जारी रखूं था। मुजीब चाहींदो मुतालबो सिंध हुकूमत खां, हेल्थ खाते खां, सूबाई वज़ीरनि खां कहिड़ो हूंदो तव्हांजो? मुतालबो इहो ई था कयूं, पहिरियों इहो था कयूं डॉक्टर अस्पताल में मौजूदु हुजनि, दवाऊं जी ॻाल्हि जी। अच्छा मुजीब पाण ॻाल्हि ॿोल जारी रखूं था। डॉक्टर रुखसाना प्रीत चन्नड़ साहिबा उन्हनि असांखे जॉइन कयो आहे। डॉक्टर साहिबा हिन जेके सीता जा वाक़िया थिया आहिनि उन ते इंक्वायरी ऑफिसर आहे पिणु उते पहुती पिणु आहे। डॉक्टर साहिबा अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। डॉक्टर साहिबा अंसा चांडे जे हिन वाक़े खां पोइ तव्हां उते इंक्वायरी टीम जी तव्हां ऑफिसर्स आहियो, तव्हां उते पहुतो, तव्हां छा सूरत हाल ॾिठी उतां जी? कहिड़ी कहिड़ी खोट तव्हांखे नज़र आई? दरअसल ही जेका नंढड़ी 8 महीननि जी इंसा चांडियो जेका राति वारे नाइट शिफ्ट में RSC सीता रोड वारी हॉस्पिटल में आई, माना नाइट शिफ्ट में वो आई है, ठीक है, पंहिंजो पीउ खणी आयो। जी।
हाणे अनफॉर्चुनेटली उन वक़्तु डॉक्टर उन्हनि जे ख़्याल में त डॉक्टर उते मौजूदु कोन हुयो। अच्छा हाणे असां हुन DH ऑफिस वियासीं, DHO साहब सां मिलिया आहियूं, असां हॉस्पिटल जो बि विज़िट कयो ऐं असां उन पेशेंट वेचारी त पंहिंजे पाण खे बि ॾुख आहे त उहा गुज़ारे वई ऐं हॉस्पिटल में गुज़ारे वई, पोइ खणी विया जीअं हू ॿुधाइनि पिया। पर हॉस्पिटल में बि तमामु घणा मसइला आहिनि। अच्छा ऐं इंक्वायरी कमेटी जी मेंबर हुजण नाते मां हाणे पंहिंजी इंक्वायरी रिपोर्ट खे ओपन त नथी करे सघां, जी पर मां सिर्फ़ु एतिरो ॿुधायां थी त DHO लेवल ते माना जेको असांजो एग्जीक्यूटिव ऑफिसर आहे दादू जो, उनखे इन हॉस्पिटल ते फोकस करणु खपे, उनजो विज़िट करे, छाकाणि त RSC अस्पताल हिकिड़ी तमामु वॾी अस्पताल हूंदी आहे ऐं उहा 24 कलाक सर्विसिस ॾिए थी ऐं उन में माना तक़रीबन हर बीमारी जो हिकिड़ो माहिर डॉक्टर जो हुजणु, लेबोरेटरी जो हुजणु, इहे तमामु घणियूं अहम ज़रूरतूं आहिनि। अच्छा डॉक्टर साहब RSC जेका 3 टाइम हले थी, माना 3 शिफ्ट में हले थी, जी पर असांखे डॉक्टरनि जी तमामु घणी खोट नज़र अच्छा आई। डॉक्टर साहब तव्हां जो उते वियव त तव्हां लाज़मी तफ़सील वरिता हूंदा, केतिरा डॉक्टर्स उते मुक़रर हुआ सीता हाणे हिन महिल जेके मुक़रर आहिनि उहो असांखे SME त कोन मिली सघी, पर वर्किंग जेके हुन वक़्तु कमु कनि था उहे 3 शिफ्ट में टोटल माना 4 डॉक्टर, हुनमें लेडी डॉक्टर बि शामिल आहे। अच्छा त हिकिड़ी फीमेल डॉक्टर आहे जेका ज़ाहिर आहे त सिर्फ़ु माना MCH जेके एक्टिविटीज़ आहिनि, जेके माउ ऐं ॿार जूं सहूलियतूं आहिनि उन्हनि खे ॾिसे पई। बाक़ी तव्हां अंदाज़ो लॻायो त 3 डॉक्टर 24 कलाक जी अस्पताल खे 3 शिफ्ट में इहो माना मुमकिन कोन्हे त हू पंहिंजो मुतमिन कंदड़ सर्विसिस ॾेई सघनि। अच्छा अच्छा डॉक्टर साहब तव्हां जॾहिं विज़िट कयो लाज़मी सहूलियतुनि जी खोट ई त आम तौर ते आसपास ॻोठनि लेबर रूम तव्हांखे नज़र आयो उते? जी वरी पुछो। डॉक्टर साहब मूं बि तव्हांखां मालूम कयो त तमामु वॾो जेकी ॻोठ आहिनि सीता जे भरिसां बिल्कुलु हा, वॾो शहर आहे उन सां हॉस्पिटल सां गॾु। लेबर रूम ऐं इन क़िस्म जूं सहूलियतूं तव्हांखे नज़र आयूं अस्पताल में? जी बिल्कुलु त लेडी डॉक्टर बि आहे ऐं उते जेका आहे त हिकिड़ी LHV बि आहे ऐं उहे मॉर्निंग शिफ्ट में बाक़ाइदा हू डिलीवरीज़ वग़ैरह बि कराइनि थियूं ऐं उहो मञो फैमिली प्लानिंग जूं सर्विसिस ऐं ॿियूं उहे छोकिरियूं कमु करे रहियूं आहिनि। अच्छा बाक़ी 24 कलाक जूं सर्विसिस आहे, मुमकिन ई कोन्हे त हिकिड़ी लेडी डॉक्टर 24 कलाक में डिलीवरीज़ कराए या हू माना माउ ॿार जूं सहूलियतूं ॾेई सघे। अच्छा डॉक्टर साहब असां MS एजाज़ मल्हा साहब सां हाणे ॻाल्हि ॿोल कई, संदसि चवणो त कुझु बाअसर जेको अमलो आहे उहो ड्यूटी नथो करे, तव्हांजे अहिड़ो को नोटिस में शयूं आयूं? हाणे दरअसल इहे वर्बल असांजे स्टेटमेंट में कुझु शयूं अहिड़ियूं आयूं आहिनि, मां हुनखे वधीक नथी ॿुधाए सघां, पर कुझु अहिड़ियूं शयूं ईअं नज़र आयूं त उहे शयूं बि आहिनि। हाणे ज़ाहिर आहे उतां जा लोकल माण्हू आहिनि, उते जी जेका DHO आहे उहो तव्हांखे वधीक सही ॿुधाए सघंदा। अच्छा त उमेद केतिरी करे सघिजे थी त अस्पतालुनि में बिल्कुलु राति जो? उमेद हाणे हीअ सेक्रेटरी लेवल असांजे वरिती अथनि, सेक्रेटरी साहब इंक्वायरी कंडक्ट करे आहे, DG साहब ही टीम जेका कॉन्स्टिट्यूट कई, असां पंहिंजे ज़मीर जे हिसाब सां विया आहियूं ऐं जेके बि असांखे तफ़सीलात मिलिया आहिनि, जेके असांखे फैक्ट फाइंडिंग्स असां कयूं आहिनि उहे बिल्कुलु इंसाफ़ ते ॿधल आहिनि ऐं उन में का बि मसइलियत शामिल कोन्हे। ऐं इनशाला इहा रिपोर्ट जॾहिं सबमिट थींदी DG साहब जे थ्रू सेक्रेटरी साहब ॾे वेंदी त हू जोगा उपा वठंदो ऐं ज़रूरु नोटिस वठंदो ऐं जेके बि माना सहूलियतुनि जी खोट आहे उहा इनशाला पूरी अच्छा थींदी। अच्छा डॉक्टर साहब हिन खां हटी करे आख़िरी सुवाल आहे, हिन जदीद दौर में सिंध जे अस्पतालुनि जो ही हाल आहे, इन जा तव्हां सबब छा था सम्झो? दरअसल सबब को हिकिड़ी लेवल ते कोन्हे को, इन में असांजा इलाही कंट्रीब्यूटिंग फैक्टर आहिनि, अवाम खां वठी असांजे ऑफिसरनि खां वठी पॉलिटिकल माना लेवल ते जेके असांजो चूंडियल नुमाइंदा आहिनि, उन माना इहो मल्टी सेक्टरल असांजो इश्यूज़ आहिनि, त उन्हनि खे एड्रेस करण बि माना के हिकिड़ी धुर खे असां तमामु इल्ज़ाम नथा ॾेई सघूं। अच्छा हाणे जेसिताईं सिस्टम सॼो माना सही नथो थिए, फ्रॉम टॉप टू बॉटम उनखे सही तरह सां मॉनिटरिंग नथी थिए, उनजी विजिलेंस नथी थिए, जेसिताईं माना हर को रिस्पॉन्सिबिलिटी पंहिंजी महसूसु नथो करे, तेसिताईं तव्हां ईअं चवनि भई डॉक्टर नथा अचनि, बाबा डॉक्टर मां त न वञा या हिकिड़ो ॿियो माण्हू कीअं ड्यूटीअ ते न वेंदो, पॉसिबल न आहे। त इन करे हर लेवल ते अवाम सुजाग हुजे, डॉक्टर पंहिंजी ज़िम्मेदारी महसूसु कनि, असांजा जेके मॉनिटरिंग ऑफिसर्स आहिनि, जेके डायरेक्टर लेवल ते सेक्रेटरीट लेवल ते उहे पंहिंजो माना मॉनिटरिंग सिस्टम खे स्ट्रेसन कनि, उनखे वधीक काराइतो कनि। मां सम्झां थी त हिन में कुझु न कुझु बहितरी अची वई। ठीकु आहे डॉक्टर रुखसाना प्रीचनर साहिबा, तव्हांजी महिरबानी, तव्हां KTN न्यूज़ खे वक़्तु ॾिनो। मुजीब तव्हां मुतालबो तव्हांजो मां तव्हांखां मालूम कयो त सिंध हुकूमत खां वॾे वज़ीर खां कहिड़ो हूंदो तव्हांजो?
जी मुजीब चांडियो, मुजीब आवाज़ अचे तो तव्हांखे? कमर भान साहब तव्हांखे आवाज़ अचे तो मुंहिंजो? जी जी कमर भान साहब छा मुतालबो हूंदो तव्हांजो वॾे वज़ीर खां, हेल्थ मिनिस्टर खां? हाणे असांजो त मुतालबो हूंदो त हिते हर बीमारीअ जा माहिर डॉक्टर मुक़ररु थियनि न, अस्पताल जो को दर्जो मथां करे हिनखे का तरक़ी ॾियारे, हिनखे बिल्डिंग बि ॾियनि, डॉक्टर बि ॾियनि, टेस्टूं वग़ैरह जूं सहूलियतूं, एक्सरे वग़ैरह सभु कुझु ॾियणो खपे न। ही तमामु हिकिड़ी अहम अस्पताल आहे जेका 200-300 शहरनि खे कवर थी करे, कचे काछे खे कवर थी करे। अच्छा मां तो चवां त खां पोइ सर सीता ताईं का ॿी एॾी अहम अस्पताल आहे ई कान। माण्हू जी मरीज़ खणी अचे थो सीता में, इन सहारे इन आसरे जी त सीता वॾो शहर आहे, मशहूरु शहर आहे, हिते जी अस्पताल कोई भली हूंदी ऐं ठीकु हिते आहे, वञी था मरीज़। ठीकु आहे कमर भान साहब, तव्हांजी महिरबानी। तव्हां KTN न्यूज़ खे वक़्तु ॾिनो, अलाह वारा खोसो, तव्हांजी महिरबानी। इमदाद लाखियर ऐं मुजीब चांडियो, तव्हां सभिनी जी महिरबानी, तव्हां सभिनी वक़्तु ॾिनो। नाज़रीन इंतिहाई अहम इशू आहे, ॾुखोईंदड़ ॻाल्हि ॿोल बि तव्हां ॿुधी। मासूम ॿारड़ी इंसा जेकी अस्पताल जे दर ॿाहिरां पंहिंजे वालिद जे कुल्हे ते तड़पी तड़पी हुन फ़ौत थी वई। अस्पताल खे ताला लॻल आहे, अंदरि मौजूदु केरु कोन हो। इन खां अलावा ॿी ॿारड़ी, 3 ॾींहंनि जी ॿारड़ी, उनखे ऑक्सीजन चौकीदार थो चाढ़े, उहा फ़ौती थी वञे। ॿी ॿारड़ी रोज़ीना जामरी, उहा तड़पी तड़पी फ़ौती थी वञे। हिक ई अस्पताल में हेॾा वाक़िया हुजनि था, लखनि जी आबादी जो शहर, अस्पताल में डॉक्टर्स ग़ैर मौजूदु आहिनि, मुक़ररु आहिनि पर हाज़िरीअ ते उते मौजूदु अचनि कोन था। सहूलियतूं न आहिनि, दवाऊं न आहिनि, ॿियूं जेकी सहूलियतुनि जो फुक़दान आहे। इंक्वायरीज़ उनजी हली रही आहे। शहरनि जी उमेदु आहे ऐं उमेदु रखी सघिजे थी सुञाण डॉक्टरनि खां। डॉक्टर रुखसाना प्रीत चन्नड़, इन जी अॻुवाणी में इंक्वायरी हलंदड़ आहे त जीअं वारसनि खे इंसाफ़ बि मिले ऐं सीता शहर जी जेकी अस्पताल तबाही किनारे पहुतल आहे उहा बहितरु थिए, शहरनि खे को उन मां फैज़ मिली सघे। वरी नवनि इशू सां गॾु ॿीहर गॾंदासीं। तेसिताईं पंहिंजे मेज़बान असलम हैदर खे ॾींदा इजाज़त। अलाह वाहे।